जा थिया भाग भला सिंधुड़ीअ जा थिया भाग भला आयो सुहिणो सभाॻो ॾींहुं आयो सुहिणो सभाॻो ॾींहुं पावन धरतीअ ते वसायो जग जे मालिक महर जो मींहुं नमो 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 साईं हेदारा नमो 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 साईं हिरदाराम। ज़िंदा सा कौम रहंदी ज़िंदा सा कौम रहंदी जंहिंजी ज़ुबान सिंधी ज़िंदा सा कौम रहंदी जंहिंजी ज़ुबान सिंधी पंहिंजी जे कौम ज़िंदा सारो जहान ज़िंदा। जी हाँ, अर्जन हासिद साहब के समर्पित ही पंक्तियों ही लाइनों उन्हनि जी याद में अॼु जी हीअ सुहिणी शाम संगीतमय भक्तिमय सामाजिक सिंधी धार्मिक एकता जो प्रतीक अॼु जी शाम असां समर्पित करे रहिया आहियूं संत शिरोमणी स्वामी हेदाराम साहिब खे। ऐं हिन सुहिणी शाम खे अॼु सुहिणो बणाइण लाइ तव्हां सभिनीनि सां गॾु ऐं असांजे प्यारे भॼन गायकनि सां गॾु मां हिते अखंड सिंधु संसार फेसबुक पेज ते हर्षा मूलचंदाणी तव्हां सभिनीनि जो दिलि जी गहराइनि सां स्वागत थी कयां अभिनंदन थी कयां। त साथियो अॼु सभु तव्हां बिल्कुलु एक्साइटेड हूंदव। घणेई कवि सम्मेलन ॿुधासीं नाट्य समारोह ॾिठासीं ऐं केतिरा न सुठा सुठा असां फेसबुक लाइव ते घणेई प्रोग्रामनि जो मज़ो माणियो। ऐं इन सां गॾु असां सिंधी आहियूं सिंधी सॾायूं था त पंहिंजी सिंधी ॿोली सिंधी भाषा ऐं हुन सां गॾु सिंधियत खे ज़िंदह रखण लाइ हिन कार्यक्रम जो आयोजन जेके करे रहिया आहिनि हिन थॉट खे जंहिं इनिशिएटिव खे जंहिं अॻियां वधायो ऐं हिन मुक़ाम ताईं पहुता कि हिकु दफ़ो वरी हिकु भक्तिमय शाम जो आयोजन कयो अथऊं। हिन सॼो महीनो असां हिन भक्तिमय कार्यक्रम जो आनंद वठंदासीं मज़ो वठंदासीं। त इन सोच खे जंहिं मुक़ररु करण लाइ हेॾी तयारी कई आहे त सभिनीनि खां पहिरीं सलाम कयूं था उन शख़्सियत खे ऐं मां चाहींदसि त उहे असांजी हिन फ्रंट स्क्रीन ते अचनि। आदरणीय श्री ज्ञानचंद लालवाणी जी। जय झूलेलाल। जय झूलेलाल सभिनीनि खे जय झूलेलाल। भावना जी ममता जी जय झूलेलाल। त अॼु जी हिन सिंधियत जी शाम खे कीअं तव्हां आयोजित करे रहिया आहियो मां चाहींदसि तव्हां पंहिंजे मुखारनि सां असांजे दर्शकनि खे ॿुधायो। तव्हां सां गॾु ॿ भावना जगवाणी ऐं मीता जयसवाणी बि गॾु आहिनि जेके तव्हां सां गॾु कार्यक्रम खे अॻिते वधाईंदियूं ऐं हिकिड़ो नए रंग रूप में अॼु जो कार्यक्रम बनाईंदो। संत शिरोमणी हेदाराम साहब खे समर्पित हीअ भजननि जो प्रोग्राम दर्शक ॾिसंदा ॿुधंदा आनंद वठंदा। हुन सां गॾु असांजूं ॿई भावना जगवानी ऐं मीता जसवाणी तव्हां टई गॾिजी करे मौज मचाईंदव ऐं दर्शकनि खे आनंद वठाईंदव। अचो त हाणे शुरूआत कयो। जी जी ज़रूरु। मां चाहींदसि त दर्शकनि खे असां मुखातिब कराए छॾियूं असांजे ज्यूरी मेंबर्स सां बि। अॼु असां वटि नंढड़ा ॿार प्यारा प्यारा ॿार जेके आहिनि चाहे मेल हुजनि या फीमेल स्कूल कॉलेज गोइंग चिल्ड्रन असां वटि एॾो सुठो बहितरीनु परफॉर्मेंस करण वारा आहिनि। ऐं हिनखे असां एज़ अ कॉम्पिटिशन नथा ट्रीट कयूं पर जे सिंधियत खे वधाइणो आहे सिंधी ॿोलीअ खे बचाइणो आहे ऐं सिंधी भाषा जे वाधारे लाइ असां अॼु जी नई टहीअ ते भी इहो जेका इहा ज़िम्मेदारी आहे उहा गॾु रखंदासीं त असां सां गॾु गॾु हू बि अॻियां वधंदा ऐं असां असांजे सीनियर सां गॾु अञा उन्हनि खे अॻियां वधाए सघंदासीं। इहा ई सोच रखंदे हिन कार्यक्रम जो आयोजन कयो वियो आहे त ॿार सिंधी भाषा जा जेके गीत भॼन लाॾा गाना ॻाईंदा रहंदा आहिनि त उहे पंहिंजो परफॉर्मेंस सभिनीनि जे साम्हूं करे सघनि ऐं पंहिंजो पाण खे अञा मंच ते आणे केतिरो वधीक बहितरीनु करे सघंदा पंहिंजो पाण खे वधीक हिमथाए सघनि अॻियां वधी सघनि इन जे लाइ ही कार्यक्रम आयोजित कयो वियो आहे।
ऐं एज़ अ कॉम्पिटिशन सिर्फ़ु नाले जी कॉम्पिटिशन आहे, बाक़ी असांजा सभु ॿार A1 आहिनि, हिक खां हिकु। त उन्हनि जे लाइ असांजे विच में ज्यूरी मेंबर्स में मौजूदु आहिनि आदरणीय श्री दिलीप लालवाणी जी। दिलीप लालवाणी जी ॼातल सुञातल संगीतकार आहिनि ऐं तमामु सुठा सुहिणा ख़ुदि गायक बि आहिनि ऐं इंटरनेशनल लेवल ते हिन जी ख्याति सभई सुञाणनि। ऐं असां सां गॾु जुड़िया आहिनि योगेश नामदेव जी, तव्हां बैंक कर्मी बि आहियो ऐं गॾु गॾु तव्हां संगीत जी शिक्षा बि वरिती आहे, तव्हांखे बि गायकीअ जो ॾाढो शौक़ु आहे ऐं तव्हां पंहिंजे नौकिरी पेशा वग़ैरह सभिनीनि सां गॾु सिंधियत खे क़ाइमु रखण लाइ सिंधी भॼन गीत बि ॻाईंदा रहंदा आहियो ऐं क्लासिकल में बि तव्हांजो ॿिन्हिनि जो तमामु सुठो कमांड आहे। त तव्हां सभिनीनि जो बि अॼु हार्दिक स्वागत आहे। त अचो त तव्हांजे आशीर्वाद सां अच्छा मां हिकु ॻाल्हि ॿी बि चवां, तव्हां ॿई न सिर्फ़ु संगीतज्ञ आहियो, संगीत गुरु बि आहियो ऐं अॼु जो ॾींहुं असांजे गुरुनि जे लाइ आहे। अॼु टीचर्स डे आहे 5 सेप्टेम्बर, त तव्हां बि हिकु संगीत शिक्षक आहियो, तव्हां सां अलाए घणनि ॿारनि तव्हां पंहिंजा म्यूज़िकल कॉन्सेप्ट्स क्लियर कया आहिनि, तव्हां खां बि कुझु न कुझु सिखियो आहे ऐं असां बि तव्हां सां गॾु रही रही करे कुझु न कुझु सिखंदा रहंदा आहियूं। त तव्हां सभिनीनि जो बि वंदन आहे, नमन आहे। अॼु टीचर्स डे जूं सभिनीनि खे वाधायूं, लख लख वाधायूं। त अचो अॼु असां शुरूआति कयूं तव्हां हिन कार्यक्रम सां ऐं मां चाहींदसि त सभिनीनि खां पहिरीं अॼु असांजे साम्हूं भावना शुरूआति कंदी, पहिरें कंटेस्टेंट कंहिंखे घुराईंदी? बिल्कुलु। हर्षा जी, जीअं तव्हां चयो कि अॼु जो इहो प्रोग्राम जेको आहे हू संत शिरोमणी श्री हिरदाराम जी साहिब खे डेडिकेटेड आहे। त मां ज़रूरु हे बि ॿुधाइणु चाहींदमि त जेके असां सां गॾु जूरी मेंबर आहिनि दिलीप लालवानी जी, उन्हनि कई भॼन आहिनि जेके कि संत श्री हिरदाराम जी साहिब जा आहिनि, उहे उन्हनि ॻाता आहिनि। त छा असां उन्हनि खे रिक्वेस्ट करे था सघूं कि उहो प्लीज़ हिन प्रोग्राम जी शुरूआति में हिकिड़ो कोई भॼन संत शिरोमणी हिरदाराम जी साहिब जे लाइ ज़रूरु असां सभिनीनि खे ॿुधाईंदा त ॾाढो सुठो रहंदो। बिल्कुलु, ऐं इहे ॻाइणु शुरू कंदा त असांजे ॿारनि खे बि हिमथाईंदा। बिल्कुलु। स्वागत आहे दिलीप जी। जीवन सरल ऐं शांत होके दो, हृदय अंदर राम हो, पूंजी जिंदगी त्याग तपस्या, संत सोहिरदाराम हो। नमो 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 साईं हिरदाराम। नमो 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 साईं हिरदाराम। मन में हो करुणा जो दरखत, छाव थधी हुई सभिनी का, शिव वांगुर विष पैजे खातिर, अमृत बूंदू जग का। नमो 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 साईं हिरदाराम। ॿारन बुढ़ड़न लाए मसीहा, बीमारन जो यार हो, महर मया मिसकीनन खे मानवता सा प्यार हो। नमो 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 साईं हिरदाराम। नमो 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 साईं हिरदाराम।
थैंक यू सो मच दिलीप जी कि तव्हां असांजे चए ते असांजे हिकिड़ी थैंक यू रिक्वेस्ट ते तव्हां एतिरो प्यारो भॼन असांखे ॿुधायो ऐं विदाउट एनी डाउट मां चई थी सघां कि जॾहिं बि बैरागढ़ वञ ऐं जीअं ई हुतां क्रॉस बि थी कुटिया जे पासे खां त हिकु मन खे अलॻि ई शांती मिलंदी आहे, हिकु अलॻि ई सुकून मिलंदो आहे। ऐं अॼु असांजो जेको इहो प्रोग्राम आहे, जेको इहो भक्ति में कॉम्पिटिशन आहे, उहो 2016 में पहिरीं दफ़ो स्टार्ट थियो ऐं अॼु हिकु दफ़ो वरी असां अखंड सिंधु संसार जे लाइव प्लेटफॉर्म ते सभु गॾु आहियूं ऐं ज़रूरु ॿारनि खे ॿुधंदासीं ऐं हिकु नयो मज़ो माणींदासीं। पर भावना, हिन में मां हिकु ॻाल्हि चवण थी चाहियां। पहिरियों त असां लाइव ईंदा हुयासीं, ऑडियंस खां मुखातिब आम्हूं साम्हूं थींदा हुयासीं, पर हाणे कोरोना काल में असां हे जेको लाइव अची रहिया आहियूं, हे बि पंहिंजे पाण में उपलब्धि आहे। बिल्कुलु असांखे टेक्नोलॉजी खे बि थैंक्स चवणु घुरिजे कि असां अॼु कोरोना काल में वेही करे हिक ॿिए सां मुखातिब थिया आहियूं ऐं हिक ॿिए खे असां ॾिसी रहिया आहियूं लाइव। ऐं हूअं त छा रहंदो, इहो कॉम्पिटिशन रहंदो हो त असां थोड़ा सा लिमिटेड थी वेंदासीं कि सिर्फ़ु भोपाल जा, सिर्फ़ु मध्य प्रदेश जा असां आर्टिस्ट हिते अची करे असांखे जॉइन करे पाईंदा हुआ। पर हिन दफ़े हिकिड़ी पॉज़िटिव शइ इहा आहे कि सिर्फ़ु भोपाल, सिर्फ़ु मध्य प्रदेश न बल्कि पूरो वर्ल्ड असां सां गॾु आहे। जेको बि ॿार जितां बि अचे थो उहो हिते अची करे परफॉर्म करे थो सघे। ॿार ई छो, ऑल ओवर द वर्ल्ड व्यूअर्स आहिनि, असांजी ऑडियंस आहे, असां सभिनि खां कनेक्ट थी सघूं था। हे त पंहिंजे पाण में असांजे लाइ बि उपलब्धि आहे। बिल्कुल, न किसी को तू सता न किसी की आ हले, हो सके तो कर भलाई वरना अपनी राह हले। संतन जे हिन मैसेज सां गॾु मां सभिनीनि खां पहिरियों वंशिका साखानी जेकी असां सां गॾु भावनगर गुजरात मां जुड़ियल आहे, उनखे हिते आमंत्रित कंदमि। ऐं हे सिर्फ़ु 11 सालनि जी आहे इहा ॿारड़ी। वंशिका जी आवाज़ अचे? हा ओके, त अॼु कहिड़ो तूं भॼन असांखे ॿुधाइण वारी आहीं? हे ॿई ॻाइणा आहिनि कि न ख़ाली हिकु ई ॻाइणो आहे? हिकिड़ो ॻाइणो आहे। ॿुधंदासीं हिकु मिठड़ी सी तव्हांजी आवाज़ में पहिरियों भॼन थी वञे। हा त मां पहिला ॻायां। ठीकु आहे, तयार आहीं? हा हा ठीकु आहे, ऑल द वेरी बेस्ट। जय झूलेलाल। जय झूलेलाल। शुरू किया नी? जी बिल्कुल। बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाण ई तरंदो ईंदो, बेड़ो त मुंहिंजे लाल जो तरंदो ईंदो, पाण ई तरंदो ईंदो, तंहिंखे लहर न लोॾो ईंदो, पाण ई तरंदो ईंदो, तंहिंखे लहर न लोॾो ईंदो। बेड़ो त मुंहिंजे, हा 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 बेड़ो त मुंहिंजे, हो बेड़ो त मुंहिंजे, मां वेठी आहियां घर में, घर घुमण ईंदो, मां वेठी आहियां घर में, घर घुमण ईंदो, ॾिठीअ सारीअ संगत बीठल पिंगो लाल मूंखे पाण ई लोॾे ॾींदो, बीठल पिंगो लाल मूंखे पाण ई लोॾे ॾींदो। बेड़ो त मुंहिंजे, हा 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 बेड़ो त मुंहिंजे, हो बेड़ो त मुंहिंजे, हा मां वेठी आहियां मंदर में, मंदर घुमण ईंदो, मां वेठी आहियां मंदर में, मंदर घुमण ईंदो, ॾिठीअ सारीअ संगत खे खोले दर्शन ॾींदो, ॾिठीअ सारीअ संगत खे खोले दर्शन ॾींदो। बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाण ई तरंदो ईंदो, बेड़ो त मुंहिंजे झूलण जो पाण ई तरंदो ईंदो, मां वेठी आहियां देॻियुनि ते, देॻियूं घुमण ईंदो, मां वेठी आहियां देॻियुनि ते, देॻियूं घुमण ईंदो, ॾिठीअ सारीअ संगत खे सेसा विराए ॾींदो, ॾिठीअ सारीअ संगत खे सेसा विराए ॾींदो, बेड़ो मुंहिंजे लाल जो पाण ई तरंदो ईंदो, बेड़ो त मुंहिंजे लाल जो पाण ई तरंदो ईंदो, बेड़ो त मुंहिंजे, हा 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 बेड़ो त मुंहिंजे, हो बेड़ो त मुंहिंजे। वाह वाह, ज़ोरदार, तमामु सुठो। हेतिरी नंढी एज में एतिरो सुठो सिंधीअ में परफॉर्मेंस,
वंशिका हिकु ॻाल्हि पुछणु चाहींदसि मां तव्हां सां। हा पुछो दीदी। तव्हां घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियो? हा। सभई घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियो? हा, असां सभई घर में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं। छो त गुजरात में त गुजराती हलंदी आहे, गुजराती त न ॻाल्हाईंदा आहियो? न न, हे तमामु सुठो। हुनजो जेको ॿेड़ो वर्ड हुन यूज़ कयईं ऐं जेको ॿ हो प्रॉपरली सिंधी वारो हो, त हुन खां ई लॻे थो कि घर में सभु सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु भावना, मां तव्हांखां इहो ई ॿुधण पई चवां। मतिलबु मां सोचां ई पई कि इन ॻाल्हि ते कंहिंजो ध्यानु वियो कि न वियो। ॿेड़ो, ॿ, ॻ, ॾ, इहा ई असांजी सिंधी डिक्शनरी, सिंधी शब्दावलीअ जी जेके चवंदा आहियूं न, मतिलबु खान आहे असां वटि सिंधी लफ़्ज़नि राइट। जी। उन जा असांजा इहे हीरा मणिया आहिनि, इहे 4-5 अखर। ऐं हिन नंढड़ी बालकीअ तमामु सुठे नमूने, सुहिणे नमूने हिन गाने खे पेश कयो आहे। त थैंक यू वंशिका। ऐं हाणे नेक्स्ट केरु थो अचे असांजे साम्हूं भावना? नेक्स्ट जी आहिनि नीता। असां सां गॾु ख़ुशी मूरजानी आहिनि। ख़ुशी मूरजानी। जी जी। ख़ुशी तव्हांजी एज? ख़ुशी जी तव्हां तव्हांखे भोपाल में ई आहियो? जी आहियां। ओके, कहिड़ी क्लास में आहियो? 6वीं। क्लास कहिड़ी में? 6वीं क्लास में आहियो? हा। ओके, त अॼु तव्हां असांखे कहिड़ो भॼन ॿुधाइण वारा आहियो? तो दर ते झुकंदी रवां। तो दर ते झुकंदी रहां। के तव्हांखे इहो भॼन सेखारियो या तव्हां ॿुधी ॿुधी करे सिखियो? ॿुधी ॿुधी करे सिखियो। अच्छा, ठीकु आहे। त असांखे तव्हां इहो भॼन ॿुधायो पहिरें, पोइ असां हिन भॼन खां पोइ तव्हां खां अञा अॻिते ॻाल्हियूं कंदासीं, ठीकु आहे? जी जी। भोपाल मां जय ख़ुशी झूलेलाल। मूरजानी। जय झूलेलाल। तो दर ते झुकंदी रवां, रहमत मां घुरंदी रवां, तुंहिंजी ही तुंहिंजी थी मां रवां, तुंहिंजी ही तुंहिंजी थी मां रवां, तो दर ते झुकंदी रवां, रहमत मां घुरंदी रवां, तुंहिंजी ही तुंहिंजी थी मां रवां, तुंहिंजी ही तुंहिंजी थी मां रवां, जीवन गुजरे तुंहिंजे सहारे हो मुंहिंजा साहिबा, जीवन गुजरे तुंहिंजे सहारे, पई आयां मां तुंहिंजे पनारे, महर सदा घुरंदी रवां, झूले में झूलंदी रवां, तुंहिंजी ही तुंहिंजी थी मां रवां, तुंहिंजी ही तुंहिंजी थी मां रवां, तोखे मालूम हाल समूरो हो मुंहिंजा साहिबा, तोखे मालूम हाल समूरो, तू पूरो मां आया अधूरो, खोल तोखे छा चवां, खोल तोखे छा चवां, तुंहिंजी ही तुंहिंजी थी मां रवां,
तेंजी थी मारवा तो दर ते झुकंदी रहा तेंजी थी मारवा तेंजी थी मारवा। जय झूलेलाल। जय झूलेलाल। खुशी कीअं लॻो तोखे लाइव अची करे? ॾाढो सुठो लॻो। ॾाढो सुठो लॻो। बढ़िया। अच्छा भावना दी और हर्षा दी मूंखे हिन ॿारनि खे ॾिसी करे हिकु ॻाल्हि मुंहिंजो थॉट मूंखे अचे थो कि एतिरा नंढा ॿार 11 सालनि जा सिंधी गीत हुजे या सिंधी संगीत हुजे, इन्हनि जो रुझान सिंधी भजननि में बि हिन उमिरि में ॾाढो इम्प्रेसिव आहे। छोकी एसोसिएटेड थियण पोइ बि थींदो आहे, बट भजननि सां हुन भाव सां ॻाइण वो पंहिंजे पाण में हिन एज में ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त इहा ॻाल्हि त असांजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे न ममता। छो त ॾिसो हेतिरी नंढी उमिरि में 10-11 साल जा ॿार हेतिरो सुठे नमूने सुहिणे नमूने ऐं फीलिंग सां गॾु इमोशन सां गॾु जीअं लफ़्ज़नि खे यूज़ कनि वेठा, उन्हनि खे उन ई नमूने एक्सप्रेस बि वेठा कनि, ॻाइनि बि वेठा। त ख़ुशी जो परफॉर्मेंस असांखे बि ॾाढो वणियो ऐं जेतिरे इमोशन सां हुन गाने खे ॻायो आहे। बाक़ी त अञा वधंदा रहंदा इहे ॿार, असांजी इहे शुभकामनाऊं आहिनि सभिनीनि सां। पर बसि मां हिकु रिक्वेस्ट करणु चाहींदमि सभिनीनि दर्शकनि खे कि जेके बि पेरेंट्स पंहिंजे ॿारनि जो हिते लाइव परफॉर्मेंस ॾिसी रहिया आहिनि त उहो एटलीस्ट पंहिंजो जेको ॿिए मोबाइल ते हू लाइव प्रोग्राम उन्हनि खे उन्हनि जो परफॉर्मेंस ॾिसण जी कोशिशि कंदा हूंदा। नो डाउट उन्हनि जे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि पंहिंजे ॿार खे लाइव ॾिसूं, पर हू पंहिंजो माइक थोरो मतिलबु स्पीकर बंदि रखनि या लो वॉल्यूम ते रखनि, न त उहा ई आवाज़ हिते इको थी वापसि थी अचे। त ॿार बि कंफ्यूज़ थींदा कि मां जेको ॻायां वेठो उहो डबल आवाज़ छो थो अचे। आई थिंक ख़ुशी खे बि अहिड़ो लॻो हूंदो। त बसि थोरी सी पंहिंजी कैमरा जी सेटिंग ऐं ॿियो इहो आहे कि जेके बि पेरेंट्स पंहिंजे ॿारनि जा परफॉर्मेंस ॾिसनि ऐं ॿुधनि वेठा, उन्हनि सां रिक्वेस्ट आहे, निमाणो अर्ज़ु आहे त महिरबानी करे तव्हां या त ॿिए रूम में वञी करे पंहिंजे ॿार जो परफॉर्मेंस ॿुधण जी कोशिशि कयो ताकि माइक जो आवाज़ वापसि हिते इको न थिए, त ॿार कॉन्फिडेंस सां वधीक ॻाए सघंदा। जी ममता, पोइ हाणे अॻियां कंहिंखे था घुरायूं? हाणे अॻियां असां घुरायूं था जिया पंजाबी खे, जेकी अरे वाह। 12 इयर्स जी जिया सां गॾु जुड़ी वई आहे। हाय जिया, जय झूलेलाल। जय झूलेलाल। ओके, वंस अगेन हिकु दफ़ो वरी असां सां गॾु जिया जेकी आहे उहा गुजरात खां आई आहे। जिया ऑल द बेस्ट। पर ही ॿुधाए कि तूं कहिड़ो भजन हिते ॻाइण वारी आहीं? बेड़ो मुंहिंजो संतनि सां। ठीकु आहे जिया, ऑल द बेस्ट। जय झूलेलाल। जय झूलेलाल। बेड़ो मुंहिंजो संतनि सां गॾु पाण ई तरंदो वेंदो, बेड़ो मुंहिंजो संतनि सां गॾु पाण ई तरंदो वेंदो, जंहिंखे वाहन लोॾो ॾींदो तंहिं न लोॾो ॾींदो, वाहन लोॾो ॾींदो तंहिंखे लहर न लोॾो ॾींदो, बेड़ो मुंहिंजो संतनि सां गॾु पाण ई तरंदो वेंदो, बेड़ो मुंहिंजो संतनि सां गॾु पाण ई तरंदो वेंदो, बीठण आया बाग में मुंहिंजो बाग चूमण ईंदो, साईं बाग चूमण ईंदो, बीठण आया बाग में मुंहिंजो बाग चूमण ईंदो, साईं बाग चूमण ईंदो, बेड़ो मुंहिंजो संतनि सां गॾु पाण ई तरंदो वेंदो, बेड़ो असांजो संतनि सां गॾु पाण ई तरंदो वेंदो, खटा अंब बाग जा मुंहिंजा मिठड़ा करे वेंदो, साईं मिठड़ा करे वेंदो, खटा अंब बाग जा मुंहिंजा मिठड़ा करे वेंदो, साईं मिठड़ा करे वेंदो, बेड़ो मुंहिंजो संतनि सां गॾु पाण ई तरंदो वेंदो, बेड़ो असांजो संतनि सां गॾु पाण ई तरंदो वेंदो। जय झूलेलाल। जय झूलेलाल। खुशी ॾाढो सुठो, जिया ॾाढो सुठो हुयो, ॾाढो सुठो ॻायो।
मां हिकु ॻाल्हि पंहिंजी ऑडियंस खे बि चवणु चाहींदमि कि हूअं त जॾहिं असां लाइव आम्हूं साम्हूं परफॉर्म कंदा आहियूं त तव्हांजी तारियुनि सां असांखे ख़बर पवंदी आहे कि ॿारु केतिरो सुठो ॻातो आहे या तव्हांखे वणे थो नथो वणे, बट हिन लाइव प्रोग्राम में तव्हांजा कमेंट्स, तव्हांजा शेयर असांखे ॿुधाईंदा कि तव्हांखे ॿार जो सॉन्ग भॼन कीअं थो लॻे, वणे थो, ॿार जो प्रोत्साहन थींदो। त मां रिक्वेस्ट कंदमि असांजी ऑडियंस खे कि प्लीज़ पंहिंजा कमेंट्स या शेयर कयो हिनखे, ताकि असांखे बि ख़बर पए कि तव्हांखे वणे थो कि नथो वणे। बिल्कुलु। जिया, कीअं लॻो तोखे अॼु हिन प्लेटफॉर्म ते परफॉर्म करे? ॾाढो सुठो लॻो। ऐं हे मुंहिंजो फर्स्ट मां लाइव आहियां, फर्स्ट पहिरियों दफ़ो मां लाइव आहियां। अरे वाह, मुंहिंजो बि पहिरियों दफ़ो आहे। अरे वाह। बढ़िया लॻो असांखे बि तोखां मिली करे। तूं गुजरात मां आई ऐं एतिरी बढ़िया तुंहिंजी सिंधी आहे कि तूं सिंधी में हिते परफॉर्म बि कई हुई। वी आर सो प्राउड ऑफ यू। ऐं हूअं त हिकिड़ी लिमिटेशन थी वेंदी आहे, एरिया वाइज़ बि थी वेंदी आहे, बट हिन दफ़े असां वटि इहो पॉज़िटिव पॉइंट आहे कि असां सॼे ऑल ओवर वर्ल्ड जुड़ी रहिया आहियूं। ऑल ओवर वर्ल्ड खां असां वटि पार्टिसिपेंट्स आहिनि, ऑल ओवर वर्ल्ड जी असां वटि ऑडियंस आहे। खूब खूब बेस्ट विशेस तुंहिंजे लाइ जिया। ऑल द वेरी बेस्ट फॉर रिजल्ट। थैंक यू। नीता, असां सां गॾु स्क्रीन ते योगेश जी आहिनि, जेके असांजा अॼु ज्यूरी मेंबर बि आहिनि। योगेश जी, तव्हां सां हिकिड़ी रिक्वेस्ट कि हिकिड़ो भॼन यदि तव्हां बि असांखे ॿुधाईंदा त असांजे ऑडियंस लाइ बि सुठो रहंदो ऐं असांखे बि सुठो लॻंदो। ठीकु आहे। हे जेको कार्यक्रम थी रहियो आहे, साईं जन संत हिरदाराम साहिब जन जे याद में थी रहियो आहे। ऐं उन्हनि जी जेकी छाप आहे असांजे न केवल बैरागढ़ ते बल्कि पूरे संसार ते, उहा अहिड़ी आहे, उनखे माण्हू परमात्मा जो रूप करे ई असां मञींदा आहियूं। जेॾी महिल कुटिया में वेंदा आहियूं, जीअं गुरुद्वारे में, जीअं मंदरनि में मथो टेकींदा आहियूं, छो करे साक्षात पाण परमात्मा जो रूप ई हुयो। इन करे मां उन्हनि जे यादि में ॿ लाइनूं ईअं थो चवां। संतन में आहे राम। छाकाणि त जीअं साईं जन जो दर्शन पाण कंदा हुआसीं त ईअं लॻंदो आहे साक्षात भॻवान जो दर्शन करे रहिया आहियूं। उन्हनि जी वाणी ॿुधंदासीं त ईअं लॻंदो आहे कि उन्हनि जी वाणी ॿुधी रहिया आहियूं, परमात्मा जी वाणी ॿुधी रहिया आहियूं। उन ते हे गीत आहे, भॼन आहे। संतन में आहे राम, श्रद्धा सां कर प्रणाम, श्रद्धा सां कर प्रणाम। संत जो दर्शन, हरिय जो दर्शन, दर्शन साथी तन मन परसन। संत सगुण थई सुंदर शाय, संत सगुण थई सुंदर शाय। संतन में आहे राम, ओ श्रद्धा सां कर प्रणाम, श्रद्धा सां कर प्रणाम। ॾाढो बढ़िया। योगेश जी, मां चवणु चाहींदमि तव्हां हेतिरो मिठो ॻायो आहे और हे दिल जी बि भावना आहे कि हे जेको दौर हली रहियो आहे, हे संतनि जो आशीष ई आहे कि असां हिनखे गुज़ारे था सघूं। छोकी हे टाइम पीरियड हेड़ो अची वियो हुयो कि हुननि एवरीवन वाज वेरी कंफ्यूज, डिप्रेस्ड, पर जेको संतनि जी सीख आहे, शिक्षा आहे, हुन असांखे हिन दौर खे बि गुज़ाइण में, असांजी नया पाल लॻाइण में असांखे हेल्प कई आहे। एग्जैक्टली, बिल्कुलु सही थी चई नीता। यदि संतनि जो गाइडेंस न हुजे, उन्हनि जी टीचिंग्स न हुजनि त असां जहिड़ो इंसान, नॉर्मल इंसान बिल्कुलु ई डिप्रेस थी वेंदो आहे। उहो कुझु सम्झी न पाईंदो आहे, कुझु सोचे ई न पाईंदो आहे। ऐं असां त ब्लेस्ड आहियूं कि असां भोपाल जा आहियूं ऐं असां कुटिया बि वञी रहिया आहियूं, दर्शन करे चुकिया आहियूं। वी आर रियली ब्लेस्ड फॉर दिस थिंग। ऐं हिकिड़ी ध्यानु मां सभिनि खे ॾियणु चाहींदमि कि इहो प्रोग्राम जेको असांजो आहे उहो संत शिरोमणी हिरदाराम जी साहिब खे डेडिकेटेड आहे।
ऐं हिन दफ़े 2020 में उन्हनि जो जेको बर्थडे आहे उहो 21 सेप्टेम्बर जो आहे, 21 सेप्टेम्बर जो। ऐं इहो उन्हनि जो 115वो अवतरण दिवस रहंदो। ऐं असां सुभाणे बि ॿियनि ॿारनि सां मिलंदासीं, उन्हनि जो ऑडिशन वठंदासीं ऐं इहो भक्तिमय जेको सॼो प्रोग्राम आहे उहो इहो सॼो महीनो भर हलंदो, त असां बिल्कुलु हिनखे इंजॉय कंदा रहंदासीं। त हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सभिनीनि ॿी नोटिस कई, हूअं असां स्टेज ते परफॉर्म कंदा आहियूं, संगतकार असां सां गॾु हूंदा आहिनि, त असांखे थोरी सी पोइतां बूस्ट मिलंदो आहे परफॉर्म करण जे लाइ। लाइक मां बि घणेई स्टेज ते सिंगिंग परफॉर्मेंसिस ईंदा आहिनि, त पोइतां तव्हांखे जंहिं महिल संगतकार हूंदा आहिनि त असांखे ख़ूब बूस्ट मिलंदो आहे। असांखे लॻंदो आहे शायदि असांजी आवाज़ हेठि मथे थी या राग हेठि मथे थियो त एटलीस्ट संगीत खां गॾु उहा शइ थोरी सी दॿिजी वेंदी। पर हिते ॿारनि जी उमिरि एतिरी घटि, 10, 11, 12 साल, ऐं उन्हनि जो कॉन्फिडेंस हिकदमि बढ़िया रहियो आहे। भावना, मीता तव्हांखे मां ॿुधाइणु चाहींदसि कि असांजो बूस्टअप थी रहियो आहे। बिल्कुलु असांखे फेसबुक लाइव ते ऑल ओवर द वर्ल्ड ऑडियंस ॾिसी रहिया आहिनि, व्यूवर्स ॾिसी रहिया आहिनि। ऐं इन ई कार्यक्रम में अॼु ॿारनि खे हिमथाइनि वेठा आदरणीय सुंदर कृष्णानी जी, असांजा पुराणा दर्शक आहिनि, हिन फेसबुक पेज जा व्यूअर आहिनि, फॉलोअर आहिनि, ऐं असांजा दोस्त बि आहिनि हिन पेज ते। ऐं नीलू मेघ जी आहिनि रायपुर छत्तीसगढ़ मां। उनजे अलावा अमर हिंदुस्तानी जी, हरीश देवनानी जी, सुंदर कृष्णानी जी सां गॾु ॿिया बि केतिरा ई आहिनि, रश्मि परियानी जी आहिनि गुजरात गांधीधाम मां। त इहे व्यूअर्स असांजा रेगुलर व्यूअर्स आहिनि, जिन जा मां ॿिनि शयुनि जा नाला ई ॿुधाए सघी आहियां। बाक़ी चङा व्यूअर्स लाइवली हिन प्रोग्राम खे ॾिसी मज़ो माणे रहिया आहिनि ऐं बिल्कुलु उन्हनि खे ॿारनि खे हिमथाइण लाइ कमेंट्स बि करे रहिया आहिनि ऐं तमामु भक्तिमय संगीत जो मज़ो माणे रहिया आहिनि। योगेश जी, तेसि ताईं तव्हांजा व्यूज़ था वठूं, तव्हांखे कीअं वेठो लॻे ॿारनि जो परफॉर्मेंस? जीअं त तव्हां चयो ई कि भई हूअं त संगीत हूंदो आहे त ॿारनि जी आवाज़, जेको ॻाइण वारे जी आवाज़ आहे, जेके हुन में कमियूं हूंदियूं आहिनि इहे, पर हिते जीअं ॿारनि जी हिमत खे ॾिसूं, जीअं उहे अॻिते अचनि था ऐं पंहिंजे सिंधी कल्चर खे उनखे प्रमोट करनि था। हींअर जीअं वंशिका बि चयो कि उनजो इहो फर्स्ट टाइम हुयो कि उहो लाइव अची रही आहे, उन में बिना शेकिंग जे उन एॾो सुठो परफॉर्मेंस कयो। त बेशक ॿारनि जी हिमत खे अॻियां वधाइणो आहे। बिल्कुलु, ॾाढो सुठो। दिलीप जी, तव्हां छा था चओ? कीअं वेठो लॻे तव्हांखे ॿारनि जी इहा तयारी, जीअं जोश सां ॿार असांजे साम्हूं उपस्थित थिया आहिनि? हा, मां चवणु चाहींदुसि अञा ॿार कनि, अभ्यास जी कमी आहे, उच्चारण जा मिस्टेक आहिनि कुझु, ॿार छा सिंधी ॻाल्हाइनि नथा, उन करे उच्चारण उहे नथा अचनि। अच्छा। बाक़ी संगीत त वॾो गहरो सागर आहे, जेतिरो कजे घटि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। बसि ॿारनि खे शुभकामनाऊं, कंदा रहो कंदा रहो। त इहे जेके गुरुजन जी सिखियाऊं आहिनि उहे असांजे ॿारनि जे लाइ आहिनि, जेके बि ॿार ॾिसी ॿुधी रहिया आहिनि ऐं नवां अॻिते जेके सोचनि वेठा कि असां बि कॾहिं फ्यूचर में कंहिं प्रोग्राम में लाइव कीअं कॉन्टेस्ट में पार्टिसिपेट्स कयूं, त उन्हनि जे लाइ ही हिकु गुरु मंत्र आहिनि कि नंढी नंढी ॻाल्हियूं जेके ही ॿुधाईंदा आहिनि, बेसिक्स क्लियर कंदा आहिनि कि तव्हां में कहिड़ी शयूं अञा वधीक इम्प्रूव करणियूं। नो डाउट इहे तव्हांजूं कमियूं कोन्हनि, पर इनखे अञा तव्हां वधीक कीअं बहितर बणाए सघो था, इम्प्रूव करे था सघो, इहे ॻाल्हियूं पक नोट कजो त अञा वधीक पंहिंजो परफॉर्मेंस बहितरीन करे सघंदव। त हलो हाणे कार्यक्रम खे अॻिते वधायूं। बिल्कुलु। जय झूलेलाल, मां अहमदाबाद मां आहियां। अरे वाह, अॼु त अहमदाबाद मां ॾाढा पार्टिसिपेंट्स आया आहिनि। बिल्कुलु, गुजरात अची विया हिते। अच्छा ऐश्वर्या, कीअं थो लॻे तव्हांखे अॼु लाइव पंहिंजो पाण खे ॾिसो वेठा तव्हां स्क्रीन ते? हा हा, ॾाढो मस्तु थो लॻे। तव्हां पहिरीं कोई लाइव परफॉर्म कयो आहे प्रोग्राम? हा, कयो आहे। अच्छा, फेसबुक यूट्यूब ते या स्टेज ते? स्टेज ते। स्टेज ते, ओके। अच्छा, तव्हांजा पेरेंट्स मोबाइल साम्हूं रखियो आहे न पकड़े करे, उन्हनि खे चओ कि हिकदमि स्ट्रेट खणी बीहनि ऐं तव्हां पंहिंजो हाणे कहिड़ो भॼन ॿुधाईंदव असांखे? मुंहिंजो पीर मुंहिंजो मीर।
मीर। त जल्दी सां असांजे दर्शकनि खे तव्हांजी प्यारी सी मिठड़ी सी आवाज़ में इहो भॼन ॻाए ॿुधायो। हाँ, मंजो पीर मंजो मीर, मंजो पीर मंजो मीर, तो सा मंजो प्यारिया, मंजे दर्दन जी दवा, बस तुंजो ही दीदारिया। मंजो पीर मंजो मीर, मंजो पीर मंजो मीर, तो सा मंजो प्यारिया, मुंजे दर्दन जी दवा, बस तुंजो ही दीदार। ओ मुंजे दर्दन जी दवा, बस तुंजो ही दीदारिया। मुंजो पीर मुंजो मीर, मुंजो पीर मुंजो मीर, वहम वया सब मुखा विसरी, वर्षा अर्श उड़ायो तो, वहम वया सब मुखा विसरी, वर्षा अर्श उड़ायो तो, विच विहारे ते बिन हथरन जे झूले में झूलायो तो, ओ विच विहारे बिन हथरन जे झूले में झूलायो तो। मुंजो पीर मुंजो मीर, मुंजो पीर मुंजो मीर, मुंजो पीर मुंजो मीर, जेड़ी अखां तो दर्शन ॾिनो, बस जागी ही तकदीर। मुंजे मंजे ख्वाबन जी अज पूरी थी तस्वीर, ओ मुंजे ख्वाबन जी अज पूरी थी तस्वीर। तुंजी प्रीत मुंजी रीत, तुंजी प्रीत मुंजी रीत, तो सा थियो इकरार या, मुंजे ख्वाबन जी अज पूरी थी तस्वीर। मुंजी पीर मुंजी मीर, मुंजी पीर मुंजी मीर, मुंजी पीर मुंजी मीर, तो सा मुंजो प्यारिया, मुंजे दर्दन जी दवा, बस तुंजो ही दीदारिया। तुंजी जीत मुंजी हार, तुंजी जीत मुंजी हार, तो सा थो इकरारिया, मुंजे दर्दन जी दवा, बस तुंजो ही दीदारिया। धन्यवाद। हलो बढ़िया आहे, ॾाढो सुठो लॻो तोखे हिते असां लाइव परफॉर्मेंस ॾिठो असां तुंहिंजो, ॾाढो ई बढ़िया लॻो असांखे। धन्यवाद। त हाणे हर्षा दी तव्हां ॿुधायो कंहिंखे घुरायो? भई मूंखे त भगत खे ॿुधण जी इच्छा आहे। हिकु असांजे कंटेस्टेंट में नालो आहे असांजी लिस्ट में भगत टेवाणी, नालो ई भगत आहे त हू भॼन कहिड़ो ॻाईंदो, असां मतिलबु इमेजिन करे था सघूं कि जंहिंजो नालो ई एतिरो भक्तिमय आहे त ज़रूरु हुनजी ॻाइण में बि उहा भावना हूंदी। ओके भगत टेवानी जी, भोपाल मां तव्हां असां सां गॾु जुड़ी चुका आहियो अखंड सिंधु संसार जे फेसबुक लाइव पेज ते अॼु जी हिन भॼन प्रतियोगिता में। अॼु ताईं तव्हां हींअर थोरी देरि ताईं तव्हां कुझु पार्टिसिपेंट्स खे ॾिठो ॿुधो जी? कीअं लॻो तव्हांखे ॿुधी करे? ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। भगत तव्हां 14 इयर्स जा आहियो ऐं कहिड़ी क्लास में पढ़ंदा आहियो हींअर? मां 9th क्लास में, 9th दर्जे में, 9th स्टैंडर्ड में पढ़ी रहिया आहियो। सिंधी सुठी तरह ईंदी आहे न ॻाल्हाइण? न पूरी कोन ईंदी आहे। एॾी बढ़िया ॻाल्हाई वेठो तो, एतिरी बढ़िया ॻाल्हाई वेठो चए तो सुठी न ईंदी आहे। इहा ही जिज्ञासा हूंदी आहे भावना, इहा ही हिकु जिज्ञासा हूंदी आहे कि असां अञा सिखंदड़ आहियूं, असांखे पूरो नथो अचे, अञा अॻियां सिखणो आहे। त असां एप्रिशिएट था कयूं भगत तव्हांजी हिन भावना खे ऐं ॿुधणु चाहींदासीं तव्हां खां हिकु सुहिणो सो भक्ति गीत भॼन। मुंहिंजो भॼन आहे कर मेहर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां। वाह वाह, स्टार्ट कयो। बोल गुरु नानक देव की जय, बोल संत बाबा हिरदाराम साहिब की जय। कर मेहर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां, कर मेहर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां। वो तुंहिंजे दर जी करे शेवा पंहिंजो भाग बणाया मां, वो तुंहिंजे दर जी करे शेवा पंहिंजो भाग बणाया
वो जेके वचन ॿुधिया तुंहिंजा से दिल सां हॾाया मां वो जेके वचन ॿुधिया तुंहिंजा से दिल सां हॾाया मां कर महर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां महर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां भली लोक करे पियो गिला तब मूं न मोड़ींदसि हो भली लोक करे पियो गिला तब मूं न मोड़ींदसि रखियो ना तो मूं तो सां सो कढे न तोड़ींदसि हो रखियो ना तो मूं तो सां सो कढे न तोड़ींदसि आशीष कयो अहिड़ी तोसां तोड़ निभाया मां आशीष कयो अहिड़ी तोसां तोड़ निभाया मां कर महर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां कर महर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां करे अर्ज इहो भाऊ मुंहिंजो ए बन तूं ॾिसजा करे अर्ज इहो भाऊ मुंहिंजो ए बन तूं ॾिसजा मुंहिंजी मिंथ मनी मालिक पंहिंजे दामन में ढकजा ओ मुंहिंजी मिंथ मनी मालिक पंहिंजे दामन में ढकजा कर रहमत का अहिड़ी तोसां तोड़ निभाया मां ओ कर रहमत का अहिड़ी असी तो में समाया मां कर महर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां कर महर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां वो तुंहिंजे दर जी करे शेवा पंहिंजो बाग बणाया मां वो तुंहिंजे दर जी करे शेवा पंहिंजो बाग बणाया मां कर महर साईं हिरदाराम तुंहिंजो नाम न भुलाया मां बोल गुरु नानक देव की जय बोल संत बाबा हिरदाराम साहिब जय। की जय जय भगत मां वाह चवणु भगत चाहींदमि वाह तमामु ॾाढो सुठो बढ़िया म्यूजिकल प्रेज़ेंटेशन हुयो तव्हांजो फॉर अ चेंज कोई असां सां गॾु हो जेको संगतकार भली न हुआ लेकिन पाण ई ढोलक वॼाए पियो भगत कॾहिं खां तो सिखी तूं लाइक शिक्षा वठंदो आहीं म्यूज़िक जी हाँ मुंहिंजा गुरु आहे कन्हैयालाल भाऊ हिते रहंदा आहिनि अच्छा। कुटिया जे पासे संत हिरदाराम साहिब जी कुटिया जे पासे ऐं तूं शायदि मूंखे लॻे थो बैरागढ़ जो ई आहीं हाँ बैरागढ़ जो आहियां ठीकु आहे त हो हिकिड़ो भाव असां हिन जी गायकी में महसूस करे पिया सघूं कि हे डेफिनेटली संतनि जी कुटिया में वञी रहियो आहे ऐं हुतां हिकिड़ो हिनजो कनेक्शन अथसि जेको कि हिन जी गायकी में असांखे डेफिनेटली ॿुधण लाइ मिले पियो भगत पंहिंजे नाले खे बिल्कुलु जस्टिफाई पियो करे मूंखे हिकु ॻाल्हि चइणी आहे त मुंहिंजो नालो संत हिरदाराम साहिब जी ई रखियो आहे छा ॻाल्हि आहे अच्छा चलो ॾाढो ॾाढो बढ़िया। सुठो नालो भगत बैकग्राउंड में तव्हां जॾहिं ॻायो पिया कुझु म्यूज़िक जी आवाज़ बि आई पे कुझु ढोलक जी 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 त इहो ढोलक केरु पियो वॼाए मां वॼायां थो अच्छा तव्हां खुदि पिया वॼायो तव्हांखे ढोलक वॼाइण बि ईंदो आहे ॾाढो कोन ईंदो आहे थोरो ईंदो आहे न न पर तमामु ॾाढो सुठो असांखे बढ़िया। त मज़ो अचे पियो बढ़िया तमामु सुठो ए जे हिसाब सां तव्हां सुठी करे रहिया आहियो त असां सां ईअं ई तव्हां जुड़िया रहिया हाँ असांजे अॻिते वधूं था पाना बिल्कुलु
मूंखे लॻे थो असां सां गॾु हाणे होशंगाबाद मां कोई आहे जंहिंजो नालो आहे करण टहलाणी। ऐं मूंखे लॻे थो जीअं भगत पंहिंजी गायकी में पाण ई ढोलक पियो वॼाए, हिते करण जे साम्हूं मूंखे तबलो थो ॾेखा में। बात कयो तव्हां, सभु म्यूट था थी वञो। यू स्टार्ट। संत शिरोमणि बाबा हरदाराम साहिब की जय। सभी संतन दर्शन महात्माओं की जय। आयोलाल सुबई जो झूलेलाल। अॼु मां जेको प्रोग्राम ॿुधायां थो उहो सिंध जा मशहूर कवि भगत बाबा सुखराम साहिब जो ठतल आहे, जंहिंमें पंहिंजे गुरुअ सां परमात्मा सां मिलण जी शक्ति विधल आहे। सभु इन कलाम खे प्रेम सां ॿुधो। मुंहिंजी राहे दान तो ताईं सच्चा सतगुर सच्चा साईं। मुंहिंजी राहे दान तो ताईं सच्चा सतगुर सच्चा साईं। सच्चा सतगुर सच्चा साईं।
तू त मज़ो ई माणाए छॾियो करण। मौज मौज अची वई। मां हिते पोइ हिते डांस पई कयां त मूंखे स्क्रीन ताईं हटाए छॾियुनि। तव्हांजी महिरबानी। पहिरियों त मां करण खां भाई पोइ ईअं थी वञे हा न करण था सभिनी जो ध्यानु हटी करे भावना ते अची वञे हा। पहिरियों त मां करण खां पुछणु चाहींदमि, करण तव्हांजी एज घणी आहे? 13 साल। 13 साल। और तव्हां हे तबलो प्ले करियो पिया त तबले जी तव्हां फॉर्मल ट्रेनिंग था वठो? जी। अच्छा, त कंहिंखां? तव्हांजा गुरु केरु आहिनि? असांजे पाड़े में हिकु मैडम रहंदियूं आहिनि, जयश्री टर्डे मैडम। अच्छा, त मूंखे घणा साल थी विया? मूंखे 2 साल थी विया। अच्छा, 2 साल थी विया। त हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हांखे कीअं थॉट आयो कि मूंखे सिंधी भजन सिखणो आहे, हिन ते प्ले करणो और मूंखे हुन खे ॻाइणो आहे? असांजे घर में असांजा पापा जन सभु मतिलबु सत्संग जो परिवार या सभु रोज़ रात जो घर में सत्संग थींदो आहे, उन्हनि जी मतिलबु उहे सेखारींदा आहिनि असांखे। अच्छा, चवंदा आहिनि सत्संग में सभु कुझु आहे। हे त ॻाल्हि आहे। पढ़ाई सां गॾु सत्संग बि ज़रूरी आहे। बिल्कुलु। ऐं बिल्कुलु वो शाम जो जेको हिकिड़ो जेको एकदम प्रॉपर सिंधी माहौल हूंदो हो, जेको अॼुकल्ह काथे न काथे मिसिंग आहे, कि शाम जो गुरुद्वारे में था वञनि या टिकाणे में था वञनि ऐं हुते भजन कीर्तन थो थिए ऐं सभई हुनखे इंजॉय था करनि। काथे न काथे हिन जी गायकी में, हिन जे परफॉर्मेंस में उहा फीलिंग मूंखे त अचे पई। बिल्कुलु अग्री। पोइ मूंखे यादि आहे जॾहिं असां नंढा हुयासीं त मम्मी सां गॾु शाम जो टिकाणे वेंदा हुयासीं, हुते संगत हूंदी हुई, भजन सभु ॻाईंदा हुयासीं। वो मौज जेकी हुई हिनजी त ॻाल्हि ई ॿी आहे। ऐं ख़ासि करे जेको झूलेलाल साईं जी धुनी में हिकिड़ो अलॻि मौज हूंदी आहे, उहा हिन पंहिंजी परफॉर्मेंस सां असां सभिनीनि खे हिते माणाई। ॾाढो बढ़िया करण टहलानी होशंगाबाद मां। ऐं असांखे ख़ूब मज़ो आयो तोसां गॾु जुड़ी करे, तोसां इहो लाइव परफॉर्मेंस असां जेको ॿुधियोसीं ॾाढो सुठो लॻो असांखे। ये बेटा ऊपर का है, ऊपर नहीं आई ना, वो आ गई। करण ऑल द बेस्ट तव्हांखे हिकु दफ़ो वरी खां अॻिते जे जेके रिज़ल्ट आहिनि उन्हनि जे लाइ। ॾाढो बढ़िया लॻो असांखे तव्हां सां जुड़ी करे। ऐं असांजा जेके बि व्यूअर्स आहिनि उन्हनि खे हिकु दफ़ो सभई ॿार। बिल्कुलु। ऐं इन ई करे असांजा जेतिरा बि व्यूअर्स आहिनि उहे थोरो सो पंहिंजो सेल्फिशपन घटि करनि, रुगो पाण हिन शो जो लाइव आनंद न वठनि, ॿियनि सां गॾु बि इहा लिंक शेयर करनि, ताकी ॿिया बि असांजे हिननि मज़ेदार ॿारनि जे शानदार भजननि जी धूम ऐं मौज खे माणे सघनि। तव्हां लाइक कंदा रहो, कमेंट कंदा रहो। हिन प्रोग्राम खे लाइव तव्हां पंहिंजा वीडियोस ऐं इन ई लिंक खे तव्हां शेयर कंदा रहंदा त तव्हां सां गॾु गॾु ॿिया बि मज़ो माणे सघंदा। ऐं थी थो सघे उन्हनि जा बि कुझु ॿार हुजनि जेके अॻिते वधणु चाहींदा हुजनि, त ही प्लेटफॉर्म जेके हूंदा आहिनि न, इहे ॿारनि खे हिमथाइण लाइ बि ॾाढो ज़रूरी आहिनि। सिंधियत ऐं सिंधी भाषा सां जोड़े रखण लाइ, सिंधियत जे वाधारे जे लाइ तव्हां इहा एतिरी पहल त ज़रूरु करे था सघो। इहा असांजी सभिनीनि दर्शकनि सां, सभिनीनि फॉलोअर्स सां रिक्वेस्ट आहे, निमाणो अर्ज़ु आहे। त सिमरन जनियानी जी, सोनिया रामनाणी जी, वीना मंगलाणी जी, भारती चंदानी जी, एतिरा घणेई नवां व्यूअर्स असांखे हीअं ॾिसी रहिया आहिनि। ऐं कुझु हेमा सहता जी बि आहिनि, विनीता अजीत रामनाणी जी आहिनि, उहे ॾाढा सुठा सुठा कमेंट्स करे रहिया आहिनि। त इहे मोटिवेशनल तव्हांजा जेके आहिनि कमेंट्स, इहे ई ॿारनि खे अॻिते वधाईंदा ऐं ॿिया बि जेका अॻियां कंटेस्टेंट्स अचण वारा आहिनि उन्हनि जे लाइ बि हौसला अफ़ज़ाई थींदी रहंदी। त हाणे कंहिंखे था वठी अचूं असां? मेता तूं ॿुधाए हाणे। भाई मां त इम्प्रेस थी वेठी आहियां कि जेतिरा ॿार अञा ताईं आया सभु हिक खां हिकु नंबर 1 हुया। पर हाणे असां वटि ॾाढो पिटारो ॿियो बि आहे, ॿिया बि ॿार ईंदा। तेसि ताईं मुंहिंजी हिकु अर्ज़ु मनो, जेका असां वटि जूरी मेंबर आहे हुननि जो बि हिकु सॉन्ग हुननि खे बि पेशकश कयूं था हिकु सॉन्ग जे लाइ। जी जी ज़रूरु। विच विच में जूरी मेंबर्स आया आहिनि असां सां गॾु, हेतिरी वॾी सुठी सुहिणी शख़्सियतूं आहिनि त उन्हनि खे बि ॿुधंदा रहंदासीं असां, त मज़ो बि ईंदो। ऐं हिकु
लाइवली असां वॉइस। सां गॾु दक्ष लालवानी शायद जुड़ी रहिया आहिनि। दक्ष लालवानी हे असां सां गॾु आहिनि भोपाल मां ही। त छा असां पहिरियों उन्हनि खे ॿुधी वठूं छा, यदि हो जुड़ी चुकिया आहिनि त बाक़ी जीअं जी शुभम जोतवानी जी जुड़न वेठा असां सां। शुभम जोतवानी जी जुड़ी चुका आहिनि। और हे शुभम गोंदिया मां आहे ऐं आई कैन अगेन सी हिन वटि बि ढोलक आहे। अरे अरे वाह। वाह। शुभम तव्हां तैयार आहियो? रेडी? जय झूलेलाल। जय झूलेलाल शुभम जी। शुभम तव्हां तैयार आहियो? चालू कयूं? हाँ बिल्कुल बिल्कुल शुरू कयो तव्हां। बोलो बाबा एदाराम साहिब की जय। मस्ती में रंग मस्ताने हो गए, मस्ती में रंग मस्ताने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए। मस्ती में रंग मस्ताने, मस्ती में रंग मस्तान हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए, ओ बाबा तेरे नाम के दीवाने हो गए। ओ तेरे बिना दिल कहीं लगता नहीं, मन का चराग जगता नहीं, तेरे जगता नहीं, मन का चराग जगता नहीं। वो सारी दुनिया से बेगान हो गए, सारी दुनिया से बेगाने हो गए, आई तेरे नाम के दीवाने हो गए, ओ बाबा तेरे नाम के दीवाने हो गए। मस्ती में रंग मस्ताने हो गए, तेरे बिना कुछ मुझे भाता नहीं, मन कुछ आता नहीं। लबों पे तेरे ही तराने हो गए, लबों पे तेरे ही तराने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए, बाबा तेरे नाम के दीवाने हो गए। मस्ती में रंग मस्ताने हो गए, मस्ती में रंग मस्ताने हो गए, ओ साईं तेरे नाम के दीवाने हो गए, ओ साईं तेरे नाम के दीवाने हो गए। तेरे बच्चे है साईं अकल थोड़े थोड़े कच्चे है साईं, हसी समूह तेरे बच्चे है साईं, अकल थोड़े थोड़े कच्चे है साईं। पुराने मन के अफसाने हो गए, पुराने मन के अफसाने हो गए, साईं तेरे नाम के दीवाने हो गए, साईं तेरे दीवाने हो गए। शानदार। भावना मूंखे थोरो सो कुझु अजीब लॻो। एक्चुअली असां सिंधी भॼन प्रतियोगिता रखी आहे ऐं असां सां गॾु हींअर पूरो हिकु हिंदी भॼन पेश थियो आहे, त शायदि या त हुननि जी सम्झण में ग़लती थी आहे या हुननि नियम ध्यान सां न पढ़िया आहिनि, है न। त मूंखे लॻे थो जूरी मेंबर्स बि हिन ॻाल्हि खे ज़रूरु नोटिस कंदा ई। ऐं मां चाहींदसि जी अॻिते खां जेके बि ॿार पार्टिसिपेंट्स अचनि था उहे हिन बारे में ज़रूरु ध्यानु ॾींदा कि इहा सिंधी भॼननि जी, सिंधी भक्ति गीतनि जी कॉम्पिटिशन आहे, त उहे प्लीज़ ज़रूरु हिन ॻाल्हि खे नोटिस कंदा कि हुननि खे हिते सिंधी भॼन ई पेश करणो आहे। बिल्कुलु। त असां सां जूरी मेंबर योगेश जी आहिनि, मौजूदु आहिनि स्क्रीन ते। योगेश जी छा राय आहे तव्हांजी? तव्हां अञा जेके अॻियां कंटेस्टेंट्स अचण वारा आहिनि उन्हनि जे लाइ कुझु गाइडेंस, कुझु मार्गदर्शन, कुझु ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहींदव? हाँ बिल्कुलु सही फरमायो, इहा सिंधी भॼन कॉम्पिटिशन ई आहे ऐं जेके बि हिते प्रस्तुति ॾियनि असांजी जेकी मातृभाषा सिंधी आहे उन में ॾियनि
बेहतर। जी जी योगेश जी असां सां गॾु आहिनि त योगेश जी तव्हांखे हाणे हिकिड़ो निमाणो अर्ज़ु आहे त प्लीज़ हिकिड़ो सिंधी भॼन तव्हां बि असांखे ॿुधाईंदा। असांखे जॾहिं बि मौक़ो मिलंदो असां मौक़ो न गवाईंदासीं और असांजे जूरी मेंबर पेशकश कंदासीं कि असांखे हिकु भॼन तो ॿुधणो ई आहे। मां ज़रूरु तव्हांजी जेके फरमाइश आहे मां पूरी कंदुसि। हिकिड़ो भॼन आहे राग पहाड़ीअ में आहे। राग पहाड़ी, वाह। इहो ॾिसो इहा थींदी आहे कि रागनि जी बि ॼाण मिलंदी वेंदी असांखे बि। जी शुरू कयो। आओ बने तुम साईं, आओ बने तुम साईं, ओ साईं तुम साईं, ओ साईं मुंहिंजो तो साईं, आओ गोली तुम साईं, ओ साईं तुम साईं, माता क्या करो अपना ज्वाइन कर रही हूँ तो भी ऐसा हो रहा है। कनेक्शन बता रहा लग रहा है। बने तुम साईं, तो साईं मुंहिंजो तो साईं। बानी तू साईं, वाह। केतिरो मधुर आवाज़ आहे, केतिरो मिठड़ो सुर आहे तव्हांजो। बिल्कुलु रागनि जी ॼाण तव्हांखे सुठी आहे, तव्हां क्लासिकल में तव्हां सुठा आहियो, त उन जे हिसाब सां हिकु जेको रिदम हूंदो आहे, ॿुधण जी जेका लय हूंदी आहे, गायकीअ जो अंदाज़ हूंदो आहे, उहो बि हिकदमि सॉफ्टली तव्हांजो वञे पियो। न नीता, कीअं पियो लॻे ॿुधण में? आई एम नॉट अ पर्सन फ्रॉम म्यूजिकल बैकग्राउंड, बट जीअं हिननि ॼाण ॾिनी कि राग पहाड़ी आहे या जीअं हिननि गादो, ॾाढो सुठो। ईअं लॻंदो आहे न कि ॾिसो हूअं त हींअर माहौल बि अहिड़ो हली रहियो आहे कि न को मंदिर था वञी सघूं, न को टिकाणनि में था वञी सघूं। अॼुकल्ह जेके सत्संग संस्थाऊं आहिनि, सत्संग हली रहिया आहिनि, उहे बि ऑनलाइन हली रहिया आहिनि अलॻि अलॻि एप्स जे थ्रू। त उन सां गॾु ऐं जे असां हिते बिल्कुलु फुर्सत में अॼु वेठा आहियूं ऐं मिठड़े मिठड़े भॼननि जो मज़ो वेठा माणियूं, त असांजो ॾींहुं सफलो आहे। बिल्कुलु। ऐं जेको अॼु जो इहो दौर हली रहियो आहे उन में हिननि भॼननि जे थ्रू असां भॻवान जे अॻियां साईं दर असां हिकिड़ी अर्ज़ बि करे रहिया आहियूं कि असांखे जल्दी हिन कोरोना काल, हिन कोरोना संकट मां ॿाहिरि कढनि। बिल्कुलु बिल्कुलु, ज़रूरु ज़रूरु। मगर हे एडवांटेज आहे कि मूंखे हींअर लाइव प्रोग्राम मिलदा ॾिसण में और हेतिरी सुठी सुठी वॉइस ॿुधण मिलदी, त मूंखे त हे ई वणे थो। हाणे असां कंहिंखे ॿुधाइण वारा आहियूं नेक्स्ट? दक्ष हाणे रेडी आहिनि, असां सां वापसि जुड़ी चुका आहिनि। जी दक्ष, तव्हां स्टार्ट कयो पंहिंजो भॼन। हाँ ठीक है जी स्टार्ट। कर मेहर अची सब ते साईं हृदय राम प्यारा, कर अची सब ते साईं हृदय राम प्यारा, किय विनत मनी दे तू कामिल करणी वारा,
हीअ विंत मनींदे तूं कामिल करणीअ वारा कर महर अची सभु तूं साईं हिरदा राम प्यारा तू मुखे नाज़ आहे तो ते नंगी नंग तूने भाईंदे मुखे नाज़ आहे तो ते नंगी नंग तूने भाईंदे दई हथड़ा हिम्मत जा तू भव सागर तारींदे हीअ सवाल अथई सब जो हीअ सवाल अथई सब जो कर बाज तू बाजारा कर महर अती सब ते साईं हिरदा राम प्यारा तू बैरागी जोगी तुझो जोग निरालो आ तू बैरागी जोगी तुझो जोग निरालो आ तुझे मुख में डिठम मालिक भगतीअ जो जालो आ तू बैरागी जोगी तुझो जोग निरालो आ तुझे मुख में डिठम मालिक भगतीअ जो जालो आ तू सार लधी सब जी तू सार लधी सब जी आलिम जा धारा कर महर अची सब ते साईं हिरदा राम प्यारा कर महर अची जय झूलेलाल दक्ष दक्ष कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो तव्हां ॾाढो बढ़िया मां 9th में आहियां हाणे 9th में आहियो ऐं तव्हां इंग्लिश मीडियम स्कूल में आहियो कि हिंदी मीडियम इंग्लिश मीडियम स्कूल में इंग्लिश मीडियम त एतिरो सुठो सिंधीअ में भॼन कीअं ॻाए सघियो मां पहिरीं मुंहिंजो सॉन्ग वियो हो पर हिकु ॿ ॾींहं पहिरियों मूंखे कराओके न मिलियो हुनजो त मां चेंज कयो सॉन्ग ऐं मां ख़ुदि ई सिखियो आहे मां किथां न वेंदो आहियां मतिलबु मां वेंदो ई मतिलबु ख़ुदि ई सिखंदो आहियां मां सॉन्ग अच्छा पंहिंजो पाण ई तव्हां प्रैक्टिस करे इहा सॼे मतिलबु दिन जे हिसाब सां तव्हां म्यूज़िक जे हिसाब सां तव्हां गानो पंहिंजो पाण ई ॻायो आहे हा 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 अच्छा त ॾाढो बढ़िया ऐं हे हिकु नयो वेरिएशन हो हा और ॾाढो सूदिंग वॉइस हुई दक्ष जाम सुठो चलो दक्ष ईअं ई प्रैक्टिस कंदा रहिजो इहो न सोचिजो कॾहिं बि तव्हां सभई ॿारनि सां मूंखे मां इहो ई चवणु चाहींदसि कि सभई ॿार तव्हां ईअं न सोचो कि कॉम्पिटिशन्स आहिनि त उन जे लाइ असां तयारी कयूं पर हूअं ई बि तव्हां गीत संगीत लाॾा या कुझु बि प्रैक्टिस कंदा रहंदा रहो उन सां तव्हांजो वॉइस अञा खुलंदो गलो अञा साफ़ थींदो ॻाईंदे ऐं गॾु गॾु ऐं भॼन ॻाईंदव त भॼन में छा थींदो आहे सुर कॾहिं हेठि वेंदो आहे त कॾहिं बिल्कुलु मथे वेंदो आहे त जेको रिदम लिरिक्स जेका कॉम्बिनेशन सेट थींदो आहे न त उन सां तव्हांजी प्रैक्टिस अञा वधीक सुठी थींदी ऐं म्यूज़िकली तव्हां पंहिंजो पाण खे अञा वधीक इम्प्रूव करे सघंदव नो डाउट अॼु तव्हां ॾाढो सुठो ॻायो आहे ऑल द बेस्ट ईअं ई प्रैक्टिस कंदा रहिजो थैंक यू
ऐं जुड़े रहिजो कार्यक्रम सां। तव्हां सभिनीनि खे ॾिसंदा बि रहिजो ऐं ॿियनि पार्टिसिपेंट्स लाइ बि कमेंट्स करणा आहिनि। ईअं न की बस रुॻो पंहिंजे पाण खे ॾिसणो आहे। हा, ऐं मां हिकु चीज ॿियो चवण थो चाहियां, तव्हां मतिलबु जेका बि गुरू आहिनि उन्हनि सभिनि खे हैप्पी टीचर्स डे। थैंक यू, थैंक यू, थैंक यू एंड सेम टू यू। छो त तव्हां बि कंहिंजे लाइ अॻिते हली करे गुरू बणजंदव। तव्हां पंहिंजे जूनियर्स लाइ या पंहिंजे क्लास फेलोज़ लाइ कुझु अहिड़ो कंदव त उहो बि तव्हां उन्हनि जे लाइ हिकु गुरू थी था सघंदव। हर को माण्हू हिक ॿिए खां सिखंदो आहे, त सभु असांजा गुरू आहिनि, सभु असांजा टीचर्स आहिनि। ऐं सभिनीनि खां वॾा असांजो एक्सपीरियंस बि असांजो पंहिंजो टीचर आहे। जय झूलेलाल दर्श। जय झूलेलाल। थैंक यू, तव्हां हिन कार्यक्रम में आया ऐं एतिरी सुठी प्रस्तुति तव्हां ॾिनी। हिकु खां हिकु बढ़िया भजन खणी था अचनि, हिकदमि बढ़िया बढ़िया वेरिएशन्स आहिनि। कोई ढोलक, कोई तबलो, कोई कराओके, हिकदमि बढ़िया हली रहियो आहे सभु कुझु। त इहो त अॼुकल्ह जो ज़मानो आहे न भावना। ॾिसो ॿार एतिरो ॾिसनि था, ॿुधनि था। स्कूल्स में आए ॾींहुं कुझु न कुझु कॉम्पिटिशन्स थींदा रहंदा आहिनि। स्कूल में ॿारनि खे प्रोजेक्ट ॾिना वेंदा आहिनि। अॼु महात्मा गांधी जी जयंती आहे, अॼु लाल बहादुर शास्त्री जो जनम ॾींहुं आहे, अॼु कुझु आहे, अॼु कुझु आहे, टीचर्स डे आहे, तव्हां स्पीच तयारु कयो या कोई कविता तयारु करे अचो। इवन मां त अॼुकल्ह जे सिलेबस में ॾिठो आहे कि ॿार जॾहिं हिंदी वग़ैरह सब्जेक्ट्स या कोई बि सब्जेक्ट पढ़ंदा आहिनि त ॿारनि खे पंहिंजी क्रिएटिविटी लाइ हुननि खे कविताऊं लिखण लाइ ॾिनियूं वेंदियूं आहिनि कि कविताऊं तव्हां पढ़ो था, उनजा क्वेश्चन आंसर सॉल्व था कयो, त पंहिंजो पाण ई 8 लाइनूं लिखी करे सुभाणे सबमिट कजो। त इहे जेके एक्टिविटीज़ आहिनि, इहे सभु स्कूल खां त शुरूआत थियनि थियूं ऐं ॿार अॼु 8th 9th 10th में पहुता आहिनि त ॾाढो सुठो करे रहिया आहिनि। ऐं बाक़ी उन्हनि जे घर जो माहौल, पेरेंट्स जी हिम्मत ऐं उन्हनि जो जेको टोटली बैकग्राउंड में फुल सपोर्ट आहे, ॾाढो सुठो आहे। ऐं बाक़ी जेको बणायो आहे उहो टेक्नोलॉजी त आहे। अॼुकल्ह म्यूज़िक वग़ैरह सभु उन्हनि खे मिली थो वञे। असां सां गॾु जितेश वासवानी आहे भोपाल सां गॾु, भोपाल मां। असां पहिरें हिन खे था ॿुधूं, ठीकु आहे न हर्षा दी? बिल्कुलु बिल्कुलु, जितेश बिल्कुलु रेडी आहिनि ऐं चाहींदासीं कि जितेश पंहिंजो भॼन ॿुधाइनि कि अॼु कहिड़ो भक्ति गीत तव्हां प्रस्तुत करे रहिया आहियो। मां झूलेलाल जो हिकु भक्ति गीत प्रस्तुत करण थो चाहियां, सुहिणा रस्ता पिया सजनि। अरे वाह, छा ॻाल्हि आहे। कयो कयो, धूम मचायो जितेश। दतिया जो त शहर सजायो, हो दतिया जो त शहर सजायो, हो ॾिसो ज्योतिन जो जलवो, लाल साईं आए महरम साईं, आयो ज्योतिन जो मेलो। सुहिणा रस्ता पिया सजन, मुंहिंजो ठरे पियो मन, ज्योतियूं साहिब थियूं अचनि। सुहिणा रस्ता पिया सजन, मुंहिंजो ठरे पियो मन, ज्योतियूं साहिब थियूं अचनि। प्रेमी ख़ुशीअ में मगन पिया झूमन नचनि, ज्योतियूं साहिब थियूं अचनि। सुहिणा रस्ता पिया सजन, मुंहिंजो ठरे पियो मन, ज्योतियूं साहिब थियूं अचनि। प्रेमी ख़ुशीअ में मगन पिया झूमन नचनि, ज्योतियूं साहिब थियूं अचनि। सुहिणा रस्ता पिया सजन, मुंहिंजो ठरे पियो मन, ज्योतियूं साहिब थियूं अचनि। रख त ज्योतिन वारे ते पाण ई पूरी कंदो, रख त मुंहिंजे लालण ते पाण ई पूरी कंदो। मण गुलनि जा प्रेमी प्यारा घुरायो, दतिया जे शहर जा रस्ता सजायो, रस्ता सजायो, रस्ता सजायो। मण गुलनि जा प्रेमी प्यारा घुरायो, दतिया जे शहर जा रस्ता सजायो। बहारी गुलनि मूंखे ॾाढा पिया वणनि, ज्योतियूं साहिब थियूं अचनि। सुहिणा रस्ता पिया सजन, मुंहिंजो ठरे पियो मन, ज्योतियूं साहिब थियूं अचनि। रख त ज्योतिन वारे ते पाण ई पूरी कंदो, रख त मुंहिंजे लालण ते पाण ई पूरी कंदो। लाल झूले लाल झूले सभई चओ लाल झूले, लाल झूले लाल सभई चओ लाल झूले। जी जितेश, ॾाढी सुठी प्रस्तुति तव्हांजी। तव्हां म्यूज़िक सां गॾु कोशिशि कई आहे, तमामु सुठी कोशिशि आहे तव्हांजी। असां त कंट्रोल ई न करे सघियासीं, असां त पाण ई ज्योतिन साहिब जो स्वागत कंदासीं,
लाल साईं जा सभु पंजड़ा चवंदासीं, पंजड़ा चवंदासीं, पंजड़ा चवंदासीं। ज्योतिन साहिब जो स्वागत कंदासीं, लाल साईं जा सभु पंजड़ा चवंदासीं। दिल शहनाइयूं वजन, नारा लाल जा गूंजन, ज्योतियूं साहिब क्यों अचन, सुहिणा रस्ता पिया सजन, मुंहिंजो ठरे पियो मन, ज्योतियूं साहिब क्यों अचन। रख त ज्योतिन वारे ते पाण ई पूरी कंदो, रख त मुंहिंजे लालण ते पाण ई पूरी कंदो। ॾाढो बढ़िया। असां सीरियसली पाण खे कंट्रोल ई नथा करे पायूं, असां टई हिते वेठा झूमियूं पिया। त इहो त सोचो कि असांजा दर्शक केतिरो झूमंदा हूंदा, असां बि हिते मज़ो वेठा माण्हू त हू बि मज़ो माणींदा हूंदा ज़रूर। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त हिन मज़े खे अञा माणण जे लाइ हिनखे थोरो अञा असांजी वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, कमेंट्स कंदा, ताकि ॿिया बि हिनखे ॾिसनि ऐं हिन मज़े खे माणनि। मीता जे मन में ईअं कुझु कुझु हली रहियो आहे। हा, मां सोचां कि हीअं न थी वञे कि मां हिते तव्हांखे डांस कंदी मिलां। तूं करे ई पई। बस तो मां कंट्रोल करे वेठी आहियां कि न ॿिया बि पार्टिसिपेंट्स अचणा आहिनि, त मां ॿुधंदमि त सभिनि खे, पोइ मां फाइनल। अच्छा, ही त रुगो ॿुधे पई, मांखे त वरी ॻाइण जी बि इच्छा पई थिए, त मां लिपसिंग पई कयां। तव्हां ॿिन्हिनि जो छा हाल थींदो हूंदो? असली मज़ो त उन में ई आहे न, असली मज़ो त उन में ई आहे। फीलिंग्स, इमोशंस खे असांखे दबाए न रखणो आहे, खुली करे पाण पंहिंजे दिल जी ॻाल्हियुनि जो इज़हार कयूं। जे मज़ो अचे वेठो त उनखे बिल्कुलु बिंदास असां बयां कयूं, तॾहिं त कार्यक्रम जो असांखे बि मज़ो ईंदो, लुत्फ़ वठंदासीं। अभय आहूजा बि अची चुका आहिनि। अभय आहिनि असां सां गॾु, त असां जेसि ताईं सिमरन ऐं गोल्डी सेटिंग्स था कनि, जी जी, अभय खे कनेक्ट कयूं था। हाँ नीता, अभय खे कनेक्ट कयो था। अभय असांखे ॿुधी था सघो था? जी, जय झूलेलाल। अभय, जय झूलेलाल। तव्हां कहिड़े शहर मां आहियो? इंदौर खां। इंदौर। भाई हाणे अहमदाबाद, भावनगर, गोंदिया, होशंगाबाद, भोपाल खां पोइ हाणे हिकु नयो शहर आहे जेको आहे असांजो इंदौर। अभय, तव्हांजी उमिरि केतिरी आहे? 16 साल। त अॼु असांखे खैर हर्षा ऐं मीता तव्हांखे कुझु पुछणो आहे छा अभय खां? अभय खां इहो पुछणु चाहींदासीं त अभय, तव्हां फेसबुक ते फर्स्ट टाइम लाइव वेठा कयो या पहिरीं जो बि तव्हांजो एक्सपीरियंस आहे? न फेसबुक ते फर्स्ट टाइम आहे। पहिरियों मां भोपाल में जो 2016 में थियो हुयो, हुन मां पार्टिसिपेट कयो हुयो, जो हेदाराम साहिब जो हुयो। ऑन स्टेज एंड लाइव स्टेज ॿिन्हिनि जो एक्सपीरियंस मिली वेंदो आहे। त अभय, रिक्वेस्ट आहे तव्हां पंहिंजो फेस साम्हूं रखंदा दर्शकनि जे साम्हूं, असांजे साम्हूं, छो त तव्हां नज़रूं झुकाए न वियो, असां तव्हांजो चहिरो चङी तरह ॾिसी सघूं, दर्शक ॾिसी सघनि, व्यूअर्स तव्हांखे ॿुधी सघनि। जी जी। त कहिड़ो भॼन पेश करे रहिया आहियो तव्हां? मुंहिंजे झूलण जे दरबार में सभिनी जो खातो, हे मुंहिंजे पिता श्री कमल आहूजा जो ई ॻायल आहे। अरे वाह, अच्छा, तव्हांजा पिताश्री बि मतलब, हा, कमल आहूजा जी, राइट, नालो ॿुधल आहे। हू त तमामु सुठा भॼन गायक आहिनि, असां हुनजा लाइव परफॉर्मेंस बि ॾिठा आहिनि। चलिए, ऑल द बेस्ट अभय आहूजा जी, तव्हां शुरू कयो तव्हांजो भॼन। जी। मुंहिंजे झूलण जे दरबार में सभिनी जो खातो, मुंहिंजे लालण जे दरबार में सभिनी जो खातो, जंहिं जहिड़ो बि कर्म कयो ते तहिड़ो ई फल पातो, मुंहिंजे झूलण जे दरबार में सभिनी जो खातो, मुंहिंजे लालण जे दरबार में सभिनी जो खातो।
हिन संसार में सूरज जो कोई भी सानी ना है, जगदीश्वर खाड़ो जगत में कोई दानी ना है। हिन संसार में सूरज जो कोई भी सानी ना है, जगदीश्वर खाड़ो जगत में कोई दानी ना है। एक बेजो ही रूप लगन था गहरो आहे ना तो मुझे झूलन जे दरबार में सबनी जो आखा तो मुझे लालन जे दरबार में सबनी जो आखा तो। जेको तू चाही तो प्यारा सो ॾियणो भी पवंदो, फसल खपे जेका भी हुन जो बिज विझणो भी पवंदो। हिक दानो धरतीअ में विधो से ढेर अनाज पातो, मुझे झूलण जे दरबार में सबनी जो आखा तो मुझे लालण जे दरबार में सबनी जो आखा तो। जिन भी सेवा कई वडन जी तिन आसीस अपाती, सिर भी ऊंचो रहो जगत में तनल रही या छाती। इहे गुण उन्हनि पाता जिनके हुन सुना तो मुझे झूलण जे दरबार में सबनी जो आखा तो मुझे लालण जे दरबार में सबनी जो आखा तो। जह जहणो भी कर्म कयो ते तहड़ो ही फल पातो, मुझे झूलण जे दरबार में सबनी जो आखा तो मुझे लालण जे दरबार में सबनी जो आखा तो मुझे झूलण जे दरबार में सबनी जो आखा तो। थैंक यू। बढ़िया भाई। आता भाई तू इतनी सोलफुल और इतनी सूदिंग वॉइस आहे तव्हांजी, हे मां तव्हांखे कॉम्प्लीमेंट करणु चाहींदसि। ॾाढो सूदिंग सॉन्ग हुयो। ऐं अभय तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणु चाहींदमि मां कि तव्हां ॾाढा तुंहिंजा फादर आहिनि जेके कि कंपोज बि कंदा आहिनि ऐं लिखंदा बि आहिनि, त तव्हां हुननि खां ई थोरी या संगीत जी सिखिया वठंदा आहियो? जी जी उहे ई मुंहिंजा गुरु आहिनि, मां बचपन खां हुननि खां ई सिखंदो आहियां। त अॼु टीचर्स डे ते तव्हां पंहिंजे गुरुअ खे कहिड़ी गिफ्ट ॾिनी? सॉरी अभय मां त मज़ाक पई कयां, मां चवां पई अॼु टीचर्स डे आहे ऐं तव्हांजा पिता ख़ुदि तव्हांजा गुरु आहिनि, म्यूज़िक टीचर आहिनि, त तव्हां कहिड़ी गिफ्ट ॾिनी हुननि खे? अरे ॾिजो न, तव्हां एतिरो सुठो अॼु ॻायो आहे, तव्हां एतिरो सुठे नमूने पंहिंजी कोशिशि कई आहे, इहा ई हुननि जे लाइ हिकु सुठी गिफ्ट आहे। डोंट वरी अबाउट दैट। मां उहो ई चवण वारी हुयमि कि एतिरो बढ़िया परफॉर्मेंस हुननि जे पंहिंजे पाण में हिकिड़ो गिफ्ट आहे। बिल्कुलु। अॼु अभय जा पिता साहब ॾाढो प्राउड फील कंदा हूंदा। ज़रूरु ज़रूरु कंदा हूंदा। त अभय ईअं ई पंहिंजी प्रैक्टिस जारी रखिजो, छो त सिखण जी न को उमिरि वेंदी आहे, न को सिखण लाइ शयूं घटि थींदियूं आहिनि। सिखण जे लाइ टॉपिक कोई बि घटि न थींदो आहे, हर शइ में पंहिंजा इन्वेंशन्स पंहिंजा क्रिएशन्स बि थींदा आहिनि। त जॾहिं जे ॾींहुं तव्हां सभिनीनि खे ॿारनि खे ईअं लॻे कि असां म्यूज़िक सिखूं वेठा या ढोलक तबला क्लासिकल कुझु बि सिखूं वेठा, त जे ॾींहुं तव्हांखे लॻे कि हा मुंहिंजो अॼु साल जो 2 सालनि जो 10 सालनि जो कोर्स कंप्लीट थी वियो, त इहो न सोचिजो कोर्स कंप्लीट थी वियो। उहा एक्चुअली कोर्स खे इम्प्लीमेंट करण जी, तव्हांजे ज्ञान जे प्रैक्टिकल करण जी उहा शुरूआत हूंदी। ऐं जेसि ताईं तव्हांखे इहो न कॉन्फिडेंस अचे कि हा तव्हां पंहिंजो पाण कुझु करे सघिया आहियो, नओं कोई म्यूज़िक, नओं कोई रिदम, कुझु बि नई लय तव्हां पंहिंजो पाण क्रिएट कई आहे, त तेसि ताईं तव्हांखे उहो कॉन्फिडेंस बिल्डअप करण लाइ अञा जुनून अचिणो खपे। इहे ई कॉम्प्लीमेंट्स आहिनि, इहे ई असांजी शुभकामनाऊं आहिनि तव्हां सभिनीनि लाइ। जय झूलेलाल अभय। जी जय झूलेलाल। इतनी बढ़िया नीता भावना, मतलब ॾाढो मज़ो वेठो अचे, एतिरो सुरीलो संगीत ॿार ॿुधाइनि वेठा एतिरी नंढी नंढी एज में, एतिरा सुठा सिंधी लफ़्ज़ इस्तेमाल करे। पहिरियों मां सोचां पई हाणे हुनजी मेलोडियस वॉइस ॿुधी करे मां बिल्कुलु शांत हुन ज़ोन में हली वई आहियां कि हा त
पोइ ॻाल्हायूं न। ईअं थो लॻे ॼण त कोई ऑडिटोरियम में ई वेही करे असां ॿुधूं वेठा। ऐं इहो ई चई करे अॼु असां तव्हां सभिनीनि खे कयूं था जय जय झूलेलाल। झूलेलाल।